तव्हां सभु ॿार ठीकु हूंदो, शाद हूंदो, हयाबाद हूंदो, रपा कंदो तव्हां अहिड़े तरीक़े सां हमेशह शादाबाद हूंदो। दोस्तों अॼु मां ठाहे रहियो आहियां दाल मुंहिंजी पसंदीदा डिश आहे। अॼु मां सोचियुमि गर्मी आहे, शदीद घर वारनि खे कराईंदुमि रेस्ट। अॼु मां ठाहींदुमि दाल। तव्हां ॾिसो त मां कहिड़े तरीक़े सां ठाहींदुमि, तमामु ज़बरदस्त, तमामु बहितरीनु थींदी। ऐं वीडियो तव्हां पूरो ॾिसिजो, वीडियो तमामु इंट्रस्टिंग आहे। तव्हांखे ॾेखारींदुमि अॼु पूरे ॾींहं जी रूटीन। हेलो दोस्तों, आउं पचाए रहियो आहियां दाल। अॼु असां सुबुह खां वठी प्लानिंग करे रहिया हुआसीं त छा रधियूं अचानक ख़्यालु अची वियो त अॼु ठाहींदुमि मां पाण दाल मुंहिंजी आहे तमामु पसंदीदा डिश। सोचियमि त सभु घर वारा पासे थी वञो, अॼु मां पाण ठाहींदुमि। त दोस्तों असां कंहिं बि क़िस्म जो कोई बि ऐब न सम्झंदा आहियूं त हीउ कमु मायुनि जो आहे। मायूं मर्द सभु करे सघनि था, को मसइलो कोन्हे को। इन में कंहिं बि क़िस्म जो कोई बि टेंशन न खणणु घुरिजे त हीउ कमु मायुनि जो आहे, मर्द बि करे सघनि था। हालांकि तव्हां दोस्तों ॾिसो, आउं ठाहे रहियो आहियां दाल। हीअ सभु आहिनि गरम मसाला, जंहिंमें साबित दाणा मिर्च। ऐं दोस्तों ॿाहिरि जी मौसम तव्हांखे ॿुधायां त अॼु शदीद गर्मी आहे असांजे इलाइक़े में। ऐं तमामु गर्मी ऐं मौसम आहे, चिट जी रपा कंदो सणाई। मूंसां गॾु वेठा आहिनि मुंहिंजा नंढा जेके तमामु पंहिंजे रांदि रूंद में आहिनि रुधल। त दोस्तों हीअ मुंहिंजी दाल आहे। दाल तक़रीबन उबरी चुकी आहे। मसाला मां पहिरियों खां ई तयारु करे छॾिया आहिनि। दाल तमामु हिकु बहितरीनु ग़िज़ा आहे ऐं मुंहिंजी पसंदीदा डिश आहे। तव्हां ॾिसो दाल वई आहे उबरी। दाल उबरण खां बाद में तव्हां अगरि तव्हां पाण ठाहिणु चाहियो त तमामु हिकु सिंपल तरीक़ो आहे। सिर्फ़ु छा करिणो आहे, जो तव्हां पाणी उॿारे, पाणी उॿारण खां पोइ उन में दाल विझणी आहे। दाल थी वेंदी बॉयल। दाल तव्हां लाहे रखो, उन खां पोइ करिणो आहे बसर जो दाग। तव्हां आयल हुजे, गिहु हुजे, कुझु बि विझी बसर जो दाग करण खां पोइ उन में मसाला मिक्स करे, मसालनि खां पोइ उन में टमाटनि खां पोइ उन जो केचप ठाहे उन में तव्हां दाल विझी थोरो उनजो पाणी सुकाईंदो, तव्हांजी ज़बरदस्त दाल तयारु थींदी। दोस्तों तव्हां ॾिसंदा वञो त मां कहिड़े तरीक़े सां ठाहियां थो। जेके नवां दोस्त आहिनि उनखे बि अर्ज़ु आहे त असांजे चैनल खे तव्हां कजो लाइक ऐं सब्सक्राइब। अगरि मूंखां का ग़लती थी वई हुजे तव्हां कमेंट्स में सभु दोस्त ॿाहिरि मूंखे ॿुधाए सघो था। दोस्तों आउं हिकु वॾो यूट्यूबर न आहियां, हिकु नंढो यूट्यूबर आहियां। मुंहिंजी तमामु घणी कोशिशि हूंदी आहे त जेको बि मां वीडियो ठाहियां तव्हां सभिनी दोस्तनि खे पसंदि अचे। उम्मीद आहे तव्हां सभु ॿाहिरि मुंहिंजे इन ई कोशिशि खे हमेशह बरक़रार रखंदो। त दोस्तों आउं ठाहे रहियो आहियां दाल। तक़रीबन दाग थी चुको आहे। टमाटा मसाला इन में हर शइ मां मिक्स करे इन ठाहींदुमि पेस्ट ठाहिण खां पोइ इन में दाल विझी, दाल विझण खां बाद में थोरो हुनजो हल्को पाणी सुकाइणो आहे। तव्हांजी ज़बरदस्त थी वेंदी दाल तयारु। तमामु हिकु बहितरीनु पेस्ट मुंहिंजी तयारु थी चुकी आहे। सिर्फ़ु इन जो टमाटनि खे बिल्कुलु पेस्ट ठाहिणो आहे, जीअं साबित काई बि शइ न हुजे। उन खां पोइ दाल तव्हां इन में मिक्स कयो। दाल जो जेको पाणी हुजे, दाल जो पाणी ज़ाया न आहे करिणो। तक़रीबन सभु विटामिन हूंदी आहे उन ई पाणीअ में। दाल जी विटामिन हूंदी आहे तमामु ज़बरदस्त। ऐं दोस्तों हे पाणी इन में थोरो आहे, इहो पाणी आहे इन जो ख़ुशि करिणो। त दोस्तों तव्हां असांजो हिकु ग़रीब ऐं घरु ॾिसी रहिया आहियो। असांजे इलाइक़े में गैस न आहे, असां इस्तेमालु कंदा आहियूं काठियुनि ते जेका बि शइ तयारु थियल हूंदी आहे तमामु ज़बरदस्त हूंदी आहे। दोस्तों दाल मुंहिंजी तक़रीबन आहे तयारु। हिनखे थूम जी मां ॾींदुमि राई। थूम जी राई ॾियण खां पोइ थूम जो ज़ाइको ऐं सवादु ज़बरदस्त, हिकु सिहत जे लाइ बि ज़बरदस्त हूंदी आहे थूम जी राई ॾियण खां पोइ इनखे मिक्स करे असां रखंदासीं। त दोस्तों असांजी ज़बरदस्त दाल आहे तयारु। ॿाहिरि कंहिं बि शइ खां घर जी शइ थोरी हुजे, सुठी हुजे, साफ़ु सुथरी हुजे, उन में सुठी हिकु सम्झो त सिहत हूंदी आहे। त दोस्तों असांजी दाल आहे ज़बरदस्त तयारु। मूंसां गॾु आहे मुंहिंजो नंढो वॾो पुटु वियो आहे मुंहिंजो स्कूल। असां खाई रहिया आहियूं मानी। तक़रीबन ॾींहं जा 12:30 थी रहिया आहिनि। मुंहिंजो पुटु तक़रीबन 1:30 बजे स्कूल खां ईंदो आहे वापसी। त दोस्तों ज़बरदस्त दाल आहे, 15-20 मिंट में तयारु थी वेंदी आहे। अॻिते तव्हां पाण ठाहींदव त ज़बरदस्त एतिरी लज़ीज़ आहे जो मां हिनखे ज़बरदस्त तरीक़े सां मां खाई रहियो आहियां। तव्हां ॾिसी सघो था त केतिरी मज़ेदार दाल आहे मुंहिंजी तयारु। उमेदु आहे तव्हांखे तक़रीबन ॾींहं जा 2 थी रहिया आहिनि। मां खोलियो आहे पंहिंजो शॉप
अॼु जो व्लॉग उमेद आहे तव्हां सभिनी भाइरनि खे लाज़मी पसंदि ईंदो। हिन में असांजी हूंदी आहे तमामु घणी महिनत शामिल। त दोस्तो तव्हांजो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। तव्हां मुंहिंजो वीडियो ॾिठो, तव्हां मुंहिंजे व्लॉगिंग खे पसंदि कयो था। मां तव्हांजो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। त दोस्तो हर हिकु तमामु घणो पंहिंजो ख़्यालु। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। व्लॉग थींदो लंबो, हिन खे हिते ई कयूं था ख़तमु। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं तव्हां पंहिंजो तमामु घणो ख़्यालु। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।